नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु क्वेश्चन थी पुछां। हा त चवंदा आहिनि न जॾहिं भॻवानु ईंदो आहे हा त सभिनी खे मुक्ति बि ॾींदो आहे ऐं जीवन मुक्ति बि ॾींदो आहे। हा त इन्हनि ॿिन्ही में फ़र्क़ु छा आहे? हा ॾिसो, मुक्ति अर्थात शब्द सां ई पाण ॿुधो सम्झो था न। मुक्ति मतिलबु कंहिंखां पाण खे मुक्ति मिले, मनुष्य आत्मा खे कंहिंखां मुक्ति मिले। पर माण्हू सोचदा आहिनि कि असांखे जीवन मां मुक्ति खपे, लेकिन परमात्मा बाप चवंदा आहिनि जॾहिं तव्हांखे सुख हूंदो अथव, ख़ुशी हूंदी अथव, तॾहिं त तव्हां मूंखे हीअं न चवंदा आहियो कि मूंखे मुक्ति ॾियो, मूंखे जीवन न खपे। हीअ त जॾहिं चवंदा आहियो जॾहिं तव्हां दुखी आहियो, तॾहिं चवंदा आहियो न कि मूंखे मुक्ति ॾियो। भई कोई शरीर छॾण वारो आहे, ॾाढी पीड़ा थी थिए, त पाण चवंदा आहिनि हिनखे मुक्ति मिली वञे। त मुक्ति कंहिंमां मिले? हुन दुख अशांति मां मुक्ति। हा, जीवन खां मुक्ति न। त परमात्मा बाप इहे पाण खां पुछनि था, तव्हांखे दुख अशांति वारे जीवन सां मुक्ति खपे या हिन मनुष्य जीवन सां मुक्ति खपे? मनुष्य जीवन में चाहे सुख हुजे या दुख हुजे, तव्हांखे ये जीवन खपे ई न। अगरि तव्हांखे मनुष्य जीवन मां मुक्ति खपे कि न असांखे सुख ॾिसणो आहे न दुख, त उहो त थी न सघंदो आहे। छो जो हिकु ॿ जनम में तव्हां अचो हिन ड्रामा में, तव्हांखे अचिणो त पवंदो। बाक़ी हा इहो आहे कि सतयुग, त्रेता, द्वापर, कलयुग, ये 4 युगनि में इहो सृष्टि चक्कर काटदो आहे न। त तव्हांखे हिन 4 जीवन में मनुष्य जीवन खपे ई न, त ठीकु आहे, तव्हां कलयुग जे अंत में बि अंत में अचिजो 1-2 जीवन जे लाइ। बाक़ी सॼे टाइम जे लाइ तव्हां मथे मुक्ति धाम में वेझो बिना शरीर जे। त पहिरियों मनुष्य आत्मा ये सम्झे कि उन्हनि खे दुख अशांति खां मुक्ति खपे या जीवन खां मुक्ति खपे। त जंहिंखे जीवन खां मुक्ति खपे हुनखे सदा जे लाइ न मिलंदी, कलयुग जे 1-2 जनम त उन्हनि खे अचिणो ई पवंदो हेठि। ड्रामा आहे न, त सभिनि एक्टर खे हिते प्रेज़ेंट हुजणो ई खपे। अंत में सभी ड्रामा जे एक्टर स्टेज ते हूंदा आहिनि न, इन करे हुन लास्ट स्टेज में तव्हांखे मथां खां हेठि भले 1 जनम जे लाइ अचिणो पवंदो। ऐं जीवन मुक्ति जो मतिलबु हूंदो आहे दुख शांति खां मुक्त। कि असांखे हिन सृष्टि ते खेल खेॾणु सुठो लॻंदो आहे, लेकिन दुख शांति वारो जीवन सुठो न लॻंदो आहे। त असांखे दुख शांति मां मुक्ति मिले, त हुनखे चइबो जीवन मुक्ति। त हाणे परमात्मा असांखे मुक्ति बि ॾियण आया आहिनि, जीवन मुक्ति बि ॾियण आया आहिनि। अगरि तव्हांखे जीवन मुक्ति खपे त तव्हां सुख शांति में जीवन कीअं जीवो आहे हुन जे लाइ परमात्मा खां शिक्षा वठो। पोइ तव्हां वापसि खां सतयुग में अचिजो सुख शांति वारो जीवन जीअण लाइ। ऐं अगरि तव्हांखे मुक्ति खपे त सिर्फ़ु पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदा रहो, त तव्हांजी आत्मा मुक्ति धाम, शांति धाम में हली वेंदी। वेंदियूं त सभु ई, लेकिन जेका जीवन मुक्ति जो वरसो वठंदियूं उहे सतयुग में ईंदियूं, कोई त्रेता में ईंदियूं, कोई द्वापर में ईंदियूं, कोई कलयुग में ईंदियूं। लेकिन जंहिंखे मुक्ति खपे वो कलयुग में ईंदियूं। हाँ, जीवन मुक्ति मतलब जीवन हूंदो पर सुख शांति जो। हाँ। ऐं कोई आत्मा इहे चवंदी आहे कि मूंखे त हिन ई धर्म जे समय अचिणो आहे, भई सतयुग जे धर्म में न अचिणो आहे, देवी देवताउनि जे धर्म में। कंहिंखे सिख धर्म में अचिणो आहे, कंहिंखे मुस्लिम धर्म में अचिणो आहे, कंहिंखे ईसाई धर्म में अचिणो आहे। त उहो भले जॾहिं पंहिंजे धर्म में ईंदियूं त पहिरियों सुख भोगदियूं न। जीवन मुक्ति मतिलबु हुननि जे धर्म में बि पहिरियों सुख हूंदो आहे, पोइ धीरे धीरे उन ई धर्म में दुख बि ईंदो आहे। त जीवन मुक्ति वारी आत्मायूं सुख शांति ॿई ॾिसंदियूं पंहिंजे धर्म में, लेकिन मुक्ति वारी आत्मायूं अंत में ईंदियूं 1-2 जनम में। ठीकु आहे? जी दीदी। हाँ, थैंक यू।